अस्सलाम वालेकुम नाज़रीन। असीं हाज़िर आहियूं ज़रई दुनिया प्रोग्राम में, जेको मेहरान टीवी जो मशहूरु प्रोग्राम आहे। तव्हां ॾिसंदा रहंदा आहियो ऐं अॼोके ज़रई दुनिया प्रोग्राम जो मेज़बान आहे तव्हांजो पंहिंजो हफ़ीज़ ॾेरो। जीअं त ज़रई दुनिया प्रोग्राम आहे ऐं ज़रई दुनिया जूं ॻाल्हियूं थींदियूं। जीअं त ज़राअत जेका आहे असांजे मुल्क जी अहम मईशत जो अहम हिकिड़ो थंभो आहे ऐं सिंध बि उन मुल्क में शामिलु आहे। सिंध जीअं त हिकु क़दीम मुल्क तारीख़ी तौर ते रहियो आहे ऐं अॼु हू पाकिस्तान जो हिकु मुख्य ऐं अहम सूबो आहे जेको ज़राअत ते मबनी आहे। ऐं सिंधू दरिया जेको वॾो दरिया आहे उहो सिंध जे हिसे में अचे थो। ज़राअत माना त पाणी खां सवाइ कहिड़ी ज़राअत आहे? त ज़रई दुनिया में असां ज़राअत जूं ॻाल्हियूं कंदासीं। जीअं त पाणीअ जे हवाले सां सिंध ॾाढो तकलीफ़ खे भोॻे रहे थी ऐं मथां सरकार जेको आहे सो ऐलान करे चुकी आहे त असीं 6 नवां केनाल जेके सिंधू दरिया ते ठाहींदासीं। जीअं त उहे 6 केनाल जेके ठहंदा उहे मुंड ते ऐं मोहड़ ते हूंदा ऐं सिंध पुछड़ीअ ते थी अचे। ज़राअत त पाणी खां सवाइ कहिड़ी ज़राअत? जेकॾहिं पाणी न आहे त ज़राअत न आहे त पोइ यकीननि ईअं सम्झो त क़यामत आहे। त ज़राअत ऐं ज़राअत जे मसइलनि ते ऐं ज़राअत जे पाणीअ ते ऐं सिंधू दरिया ते ज़राअत ऐं चौपाए माल ते ॻाल्हियूं थींदियूं। ज़राअत ऐं कुकड़ियुनि पालण जी ॻाल्हि थींदी। ज़राअत ऐं मच्छी पालण जी ॻाल्हि थींदी। जेके ज़राअत सां लाॻापियल शोभा आहिनि उन्हनि ते ईंदा। फिरीगिरी ज़िक्र तॾहिं थो वञे थिए पाणीअ जो त छो त पाणीअ खां सवाइ ज़राअत कहिड़ी? असांजूं आबादियूं, असांजा फ़सुल, असांजो जियापो, असांजो रोज़गार, असांजी ज़िंदगी सॼी इन पाणीअ ते आहे। जिते पाणी उते पाण। त ज़राअत जे हवाले सां सिंध तमामु घणनि मसइलनि ऐं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे ऐं ख़ासि तौर ते पाणीअ जो तमामु वॾो इशू आहे। जीअं त असांजे मुल्क में अॻ में ई जेको आहे सो पाणीअ जी तमामु घणी खोटी आहे ऐं सिंध जो माण्हू पाणी जे हवाले सां दाऊं कंदो थो अचे, सालनि खां दाऊं कंदो थो अचे। त जेके बि मुआहिदा थिया आहिनि, जेके बि एक्ट पास थिया आहिनि, उन्हनि जी भञ कड़ी थी थिए। भञ कड़ी करण खां बार भञ कड़ी करण खां पोइ बि उहे इदारा बाज़ कोन था अचनि ऐं सिंधी माण्हुनि जी निंड हराम थी वई आहे। त जेको 6 केनालनि जो ऐलान थियो आहे, इन्हनि 6 केनालनि जे ठहण खां पोइ सिंध जो छा हाल ऐं छा असरु थींदो उहो त पाण ॼाणो था। ऐं इहे मसइलो इन ते गुफ़्तगू बि कंदासीं, इन ते तव्हांखे ॼाण बि ॾींदासीं। कंहिं माहिर खे असीं हिन पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे तव्हां सां तव्हांजूं ज़राअत जूं, पाणीअ जूं, जानवरनि जूं, चौपाए माल जी पैदावार वधाइण, उन्हनि जी पालना ऐं पैदाश। जेकॾहिं चौपायो माल जानवर उहो असां जेकॾहिं उनखे ताते न पाए उन मां असां खीरु वठूं था, गोश्त वठूं था, हर फार जे लाइ असां जेकॾहिं उनखे इस्तेमालु था कयूं त उन जे बारे में तव्हांखे मुफ़ीद ॻाल्हियूं ॿुधण लाइ तव्हांखे मिलंदियूं। ज़राअत ऐं ज़राअत जे फील्ड में जेके दुश्वारियूं, जेके तकलीफ़ूं, जेके मुश्किलात आहिनि, केतिरनि ई सालनि खां वठी असांजो आबादगार रड़ियूं पियो थो करे, तकलीफ़ में आहे, हारी कर्ज़ी थी था वञनि। माण्हू सेठ वापारी खां कर्ज़ खणी हू मक़रूज़ थी विया आहिनि ऐं असांजी ज़रई ज़मीन, ज़रई उपत वधाए कोन थी। उहा ज़रई उपत कीअं वधाइबी? असीं पंहिंजा जानवर जेके आहिनि कहिड़े नमूने सां पालींदासीं? असां पंहिंजी मच्छी जेका आहे कीअं पालींदासीं ऐं पाण में ख़ुशहाली कीअं आणींदासीं? त उन्हनि मसइलनि ते असीं ॻाल्हाईंदासीं। छो त ज़राअत खे ॾाढा ॾुख ऐं सूर आहिनि, तमामु घणा मसइला दरपेश आहिनि ऐं ज़राअत जे हवाले सां, पाणी जे हवाले सां जेके असांखे ॾुख सूर आहिनि, जीअं भिटाई साहिब चवनि था, अचोड़ी सूरनि वारियूं कयूं सूर पचार, कनी घणा कनी थोरा, कान्हे सूरनि धार, ॾिना जे ॾातार त झोली पाए मुझल। त इहे ॾुख ऐं सूर, इहे तकलीफ़ूं, इहे जेके आहिनि, इहे ॾसण ॿुधण ऐं सूर जे मसइलनि जे हल जे लाइ असीं कंहिं न कंहिं माहिर खे प्रोग्राम में शामिलु करे उन सां तव्हां सां गुफ़्तगू कराईंदासीं। त असां उन जे हवाले सां इन्हनि ॻाल्हियुनि करण जे लाइ असांजा सिंध जा मशहूरु ज़मींदार, आबादगार, पाण जदीद ज़राअत सां लाॻापियल आहिनि। हू पाण ज़मींदार आहिनि, पंहिंजा उन्हनि खे फार्म आहिनि। हू सिंध, पाकिस्तान ऐं मुल्क खां ॿाहिरि जदीद ज़राअत खे ॾिसी वेठा आहिनि ऐं ॿियनि मुल्कनि जा हू मुआयना करे वेठा आहिनि। उन्हनि जा तजुर्बा असीं तव्हां सां शामिलु कंदासीं। त अहिड़ो असांजो मशहूरु ज़मींदार सिंध जो जेको माहिर आहे ऐं केतिरनि आबादगार तंज़ीमुनि जा हू अॻुवाण ॿिया आहिनि, त असां सां लाइन ते मौजूदु आहिनि जनाब
डॉक्टर जुल्फ़कार यूसुफ़ानी साहब। हेलो, अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढियो प्रोग्राम ज़रई दुनिया जे लाइ। त उन जे हवाले सां साईं जन खां इहो ई गुज़ारिश हुई त तव्हां सरगर्म किरदारु अदा करे रहिया आहियो पाणीअ जे हवाले सां। ख़ासि तौर ते असांजी जेके ज़राअत खे मसइला आहिनि, जेकॾहिं पाणी न हूंदो त पोइ इहे ज़राअतूं कहिड़े कम जूं, चौपायो जानवर कहिड़े कम जो, इंसाननि जी ज़िंदगी न रहंदी त पोइ इहा ज़राअत, इहे वण टिण सभु जॾहिं ख़तमु थी वञनि त पोइ इहा असांजी ज़राअत न रहंदी। जेको हे सिंधू दरिया ते 6 केनालनि जो ऐलान थियो आहे, उन में तव्हांजो तमामु शानाइतो ऐं किरदारु रहियो आहे, तव्हांजी जदोजहद रही आहे। सो साईं जन खां रुॻो इहो पुछणु चाहींदासीं त जीअं असांजा नाज़रीन बि ॿुधनि त जेकॾहिं 6 केनाल ठही विया त असांजी सिंध किथे, कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे तकलीफ़ ॾींदी, असांजी ज़राअत, असांजो रोज़गारु, असांजो गुज़र सफ़र, आबादगार हारी हर इंसान जे बचनि जी सिहत, ख़ुशहाली, तालीम, पढ़ाई, ज़िंदगी, इहो कीअं गुज़र सफ़र थींदो ऐं हीअ असांजी सिंध पंहिंजी पुराणी अज़ीम क़दीम सकाफ़त ऐं पंहिंजी तारीख़ ऐं पंहिंजो वजूद कीअं बचाए सघंदी, इन जे बारे में तव्हां थोरो असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त तव्हांजो छा चवणु आहे साईं? महिरबानी साईं। पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे अर्ज़ु करियां हिन वक़्तु बि कैनालनि जो कमु हली रहियो आहे ज़ोर शोर सां। पंजाब जे थर जो जेको हुननि जो इलाइक़ो आहे, डेज़र्ट जो चोलिस्तान, उते उहे कैनाल ठही रहिया आहिनि। असां 6 कैनालनि जी मुखालफ़त जेकी करे रहिया आहियूं, उहा हिकिड़े उसूली मौक़िफ़ ते करे रहिया आहियूं। उन में 2 कैनाल सिंध जा बि शामिल आहिनि, जंहिंमें रैणी कैनाल ऐं थर कैनाल आहे। असीं चऊं था त दरियाए सिंध में जॾहिं पाणी वाफ़र मौजूदु ई कोन्हे, हिन वक़्तु बि सिंध में वॾी खोट आहे पाणी जी, उन वक़्तु दरियाए सिंध जे पाणी खे डाइवर्ट करे तव्हां 6 कैनाल ठाहियो पिया त उन्हनि जो पाणी किथां ईंदो? पाणी पहिरीं खां मौजूदु ई कोन्हे। तव्हां ज़िद करे इहो जेको कैनाल ठाहियो पिया, इन लाइ पाणी जी मौजूदगी कोन्हे। अगरि मौजूदगी एक्स्ट्रा पाणी हुजे त ठहंदो न। पाणी त हिन वक़्तु बि कोन्हे। समुंड पाणी जेको वञणु घुरिजे उहो बि नथो बचे। ऐं हर वक़्तु सिंध में वाराबंदी आहे, शार्टेज आहे, त कहिड़े तरीक़े सां तव्हां जेको आहे इहो कैनाल ठाहियो पिया। असांजो उसूली मौक़िफ़ आहे ऐं जंहिंजे लाइ असीं जदोजहद करे रहिया आहियूं ऐं एहतजाज बि करे रहिया आहियूं ऐं गवर्नमेंट खे ज़ोर विझी रहिया आहियूं। ख़ुशूस तौर ते सिंध गवर्नमेंट खे असीं चऊं पिया त उहे जेका आहिनि, घटि में घटि ॿियो न त सिंध असेंबली में करारदाद पेश करे ऐं जेको आहे न खुली मुखालफ़त करे फेडरल गवर्नमेंट में। छो जो फेडरल गवर्नमेंट पीपुल्स पार्टी जे वोटनि ते बीठल आहे। अगरि पीपुल्स पार्टी पंहिंजी सचाई ॾेखारे त इन कम खे रोकाए सघे थी। छो जो इहो सिंध जे लाइ डॉक्टर साहब माफ़ कजो, ज़िंदगी मौत जो। जी साईं। डॉक्टर साहब, तव्हां इहा लाॻीती इन कैंपेन में हलिया आहियो, तव्हां अवाम में अवेयरनेस ॾिनी आहे, तव्हां जदोजहद कयो था, तव्हां हर नंढे ॻोठ खां वेंदे वॾे शहर ताईं तव्हां आया, तव्हां मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंसूं, मुख़्तलिफ़ रैलियूं हर हिकु शहर में विया हो। तव्हां 60-60 किलोमीटर, 150-150 किलोमीटर रैलियूं कढी विया। साईं जन इहो ॿुधाइणु चाहींदा त असांजे अवाम में केतिरी सुजागी आई आहे ऐं हू पंहिंजो हक़ु सम्झनि था। सिंधू दरिया ते पाणीअ ते हू धाड़ो सम्झनि था। सिंधी माण्हू केतिरो सुजाग आहे ऐं सिंधी माण्हूअ जो जेको नुमाइंदो आहे, जेको असेंबली जे अंदरि वेठो आहे, उहो केतिरो सुतल आहे या जाॻियल आहे, इहो थोरो ॿुधाइजो। साईं, जेकर सिंधी आवाम जी ॻाल्हि कंदा त उहा त सभु मुतफ़िक़ आहिनि ऐं मुतहद आहिनि त इहे कैनाल न थियणु घुरिजनि, न त दरियाए सिंध सुकी वेंदो पुछड़ीअ में। माना सिंध में ईंदे ईंदे पाणी बचंदो ई कोन। आबादियूं त आबादियूं, पर पीअण लाइ पाणी बि न रहंदो। नुमाइंदा जेके असांजा आहिनि उहे बि उसूली तौर ते सम्झनि था त इहो सिंध दुश्मन मनसूबो आहे, इनखे न थियणु घुरिजे। पर ॻाल्हि इहा आहे त उन लाइ जेकी जदोजहद हुननि जे हथ में आहे उहा न पिया कनि। हुननि खे घटि में घटि असेंबली में करारदाद पेश करणु घुरिजे ऐं फेडरल जेके बि जी साईं जॻहियूं आहिनि जिते उहे एहतजाज करे सघनि था, सीसी जे इजलास में या ॿिया जेके बि उन्हनि जा फोरम आहिनि उन ते एहतजाज कनि। ऐं वॾी ॻाल्हि त फेडरल गवर्नमेंट खे इहो बावर कनि त असां
तव्हां सां अगरि मिलियल आहियूं कंहिं ॻाल्हि ते ऐं तव्हांजी हुकूमत असांजे वोटनि ते बीठल आहे त हिन सिंध दुश्मन मनसूबे खे तव्हांखे बंदि करिणो पवंदो। उहो ज़ोर जेको आहे उहा गवर्नमेंट सतह ते ॾेई सघिजे थो, असां एहतजाज करे सघूं था। साईं ॾिसो हिते वरी हिकिड़ो इहो थो थिए त असां खां जेको माण्हू वोट वठी वियो आहे, जेको नुमाइंदगी थो करे, उहो जेको सिंध असेंबली में वेठो आहे, को बि असेंबली में वेठो आहे, सेनेट में डॉक्टर साहब वेठा आहिनि, इहे जेके तव्हां असां उन्हनि खे पंहिंजो वॾो सम्झी ऐं जमहूरी हिकिड़ो प्रोसेस जेको कूड़ो चऊं या सचो चऊं, उन प्रोसेस सां असां उन्हनि खे मोकिलियो आहे। आख़िरकार उहे ॻाल्हाइण ते न ॻाल्हाइण ते मजबूर छो आहिनि, उन्हनि खे मजबूरी कहिड़ी आहे? जॾहिं त तव्हां ताज़ो ॾिठो त सिंध जो आबादगार केतिरो जेको आहे उन जी ज़राअत केतिरी पोइते हली वई आहे। असांजूं ज़मीनूं, असांजा फ़सुल डॉक्टर साहिब उहा उपत कोन था ॾियनि। आबादगार खे, हारीअ खे छा थो पियो मिले जो उहा सॼी जो सॼी असेंबलीअ वरी खातेदार ते, आबादगार ते, नंढे ते वॾे ते जेको आहे हुननि वरी ज़रई टैक्स मड़ी आहे। छा हिकिड़ो त पाणीअ जो मसइलो, ॿियो वरी ज़रई टैक्स, ऐं असेंबली पई पास करे, जेके असां चङा माण्हू करे, सुठा माण्हू करे, पंहिंजा सॼण करे असेंबलियुनि में मोकिलिया त असांजो आवाज़ु थींदो। उहे ज़राअत खे पहिरियां त सिंधू दरिया जे निड़ीअ ते लत था ॾियनि, वरी जेके 5 कणा फ़सुलु थिए पियो ऐं उनजो रेट बि कोन मिलियो, वरी मथां टैक्स। डॉक्टर साहिब इन जे बारे में थोरो ॿुधाइजो। महिरबानी साईं, हाणे हुन लाइ त वज़ीर आला ख़ुदि चयो आहे त असां कंहिं बि सूरत में एग्रीकल्चर इनकम टैक्स जे हक़ में कोन आहियूं, पर IMF जे दबाव में अची असां इहो टैक्स हणूं पिया। हाणे हिकिड़ी हुकूमत जेकी दबाव में अची टैक्स हणे पई ऐं सम्झे थी त आबादगार इन लाइक़ ई कोन्हे जो इहो टैक्स पे करे सघे, सिर्फ़ु IMF खे ख़ुशि करण लाइ इहो टैक्स लॻाए पिया। हिन वक़्तु हालात इहे आहिनि त 10,000 रुपया ॿोरी जेका कणिक जी, उहा 6,000 रुपये में कोन थी विकामिजे। 4,000 रुपया मण वारी कणिक 2,300 रुपया मण में अधु क़ीमत ते उनजो अघु अची वियो आहे। तव्हां ॿिया बि फ़सुल ॾिसो, टमाटो हुजे, बसर हुजे, ॿिया फ़सुल, उहे सभिनी जा अघु हिन वक़्तु तमामु हेठी सतह ते आयल आहिनि, किरियल आहिनि। ऐं हुकूमत जेको वॾो वॾो दावो करे थी फेडरल गवर्नमेंट त 20% मां महांगाई वधी 2% ते अची वई आहे, त बाबा इहा आई इन करे आहे जो ज़रूरी जिन्सनि जा अघु एॾा किराए छॾिया अथव जो आबादगार जो गुज़र करणु मुश्किल आहे। आबादगार पंहिंजे फ़सलनि मां पंहिंजी असुल जेकी लाॻत आहे उहा बि न पियो कढी सघे। हाणे वरी उन्हनि ते तव्हां टैक्स मड़े रहिया आहियो त उहो किथां ॾींदा? त हीउ जेको बि फेडरल गवर्नमेंट जो स्टैंड आहे इहो आबादगार दुश्मन आहे, आबादगारनि जे मुखालफ़त में आहे। ऐं सिंध गवर्नमेंट खे असीं ख़ुशूसी तौर ते चवंदासीं त उहा खुली हिन जी मुखालफ़त करे त आबादगार हिन वक़्तु तमामु मुश्किलात में आहे। सिंध सूबे में त घटि पाणी जी अॻी शार्टेज आहे, वाराबंदी आहे, उनजे बावजूदि जेके फ़सुल लहनि पिया उन्हनि जो अघु कोन पियो मिले। हाणे तव्हां जो कणिक जो फ़सुलु लहण वारो आहे, कणिक जो अघु सरकारी पुठे साल 4,000 रुपया हो, जेको अॼु 2,300 रुपया मार्केट में कणिक नथी विकामिजे। मूंखे ॿुधायो त आबादगार कीअं पंहिंजो ख़र्चु कढंदो? ख़र्चु कोन कढी सघंदो। अहिड़े तरीक़े सां जेका बि फ़सुल हिन वक़्तु लथा आहिनि उन्हनि जा अघु तव्हीं ॾिसंदा त तमामु घटि आहे। भले उहो कमत जो अघु हुजे त उहो डेविड खां बि घटि अघु ते विकामिजे थो। त असां गवर्नमेंट खे चवंदासीं त जॾहिं आबादगार खे बचत ई कोन्हे त कहिड़े तरीक़े सां तव्हीं हुननि ते टैक्स भरे रहिया आहियो? टैक्स हिन वक़्तु कंहिं बि तरीक़े सां जाइज़ कोन्हे, उहो IMF जे दबाव ते अची। त इहा असांजे सम्झ खां ॿाहिरि ॻाल्हि आहे त हिकिड़े मरियल खे तव्हीं वधीक छा मारींदा? डॉक्टर साहब, असां जेकॾहिं हिते थोरो मां साईं जन खां इहो पुछणु चाहींदुसि त हीअ जेका असांजी गवर्नमेंट आहे, चीफ मिनिस्टर साहिब जन फरमाइनि था त असांजी मजबूरी आहे, हीअ IMF जी डिमांड आहे। जेकॾहिं IMF जी डिमांड पूरी करे 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 सिंध जे अवाम खे त हिननि पंहिंजो गेजू ग़ुलाम ऐं मज़दूर करे छॾियो आहे, त छा असां ईअं बि चई सघूं था त हीअ जेको सिंध जे माण्हू खे हिननि ग़ुलाम बनाए छॾियो आहे? असेंबली जे अंदरि जेको माण्हू वेठो आहे उहो ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे, ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। आख़िरकार छा ही पाण बि कंहिं ॿिए जे छपर छांव हेठि रहंदा? ही पाण बि ग़ुलाम आहिनि।
जो हुननि जी नुमाइंदगी कंदे सिंध जे आबादगार खे खातेदार खे हर ॻाल्हि में इग्नोर था कनि, उनखे बाईपास था कनि ऐं सिंध जे माण्हू जी का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हनि। का जामिया पॉलिसी ठाहे माण्हूअ जे रिलीफ जी का बि पॉलिसी डॉक्टर साहिबु हिननि वटि कोन्हनि। आख़िरकार इहे मजबूर, जीअं साईं जन ॿुधायो त 2 केनाल ॾियनि था सिंध खे, त उहे 2 केनाल जेके आहिनि उहे सिंध खे हिकिड़ो लॉलीपॉप आहे ऐं उन केनाल जे टेल ताईं चवनि था त कुझु हुननि जा मनपसंदि माण्हू आहिनि, उन्हनि खे वरी ज़मीनूं अलाट करे उहो पाणी बि उन्हनि खे मखसूस कंदा, असांखे कोन मिलंदो। त आख़िरकार असेंबलियुनि जो सिर्फ़ु कमु अवाम आज़ार आहे या अवाम ऐं ज़राअत जे ख़ुशहाली जो बि हिननि खे को कमु करिणो आहे? डॉक्टर साहिब इन ते थोरो ॻाल्हाइजो। महिरबानी साईं, पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे ॿुधाए छॾियां त सिंध आबादगार बोर्ड ऐं आबादगारनि जो मौक़ुफ़ आहे त असां 6 कैनालनि जे ख़िलाफ़ आहियूं, जंहिंमें सिंध में निकिरंदड़ 2 कैनाल, थर कैनाल ऐं रेणी कैनाल जेको ठही वियो आहे, असां उन्हनि खे बि पाणी ॾियण जे ख़िलाफ़ आहियूं या उन में पाणी वाए छो जो दरियाए सिंध में पाणी एतिरो बचे ई कोन थो जो वधीक उन मां। पंजाब में ज़बरदस्ती कैनाल ठाहिया था वञनि, असीं उन्हनि जे ख़िलाफ़ आहियूं। हाणे सिंध गवर्नमेंट अगरि पाण नथी मौक़ुफ़ इख़्तियार करे सही ऐं आबादगार ई उते वेठा आहिनि, जेके नुमाइंदा आहिनि ज़्यादातर 70-80% असांजा ज़राअत सां वाबस्ता आहिनि। अहिड़ी तरीक़े सां पंजाब जा नुमाइंदा बि ज़्यादातर ज़राअत सां वाबस्ता आहिनि। त इहो वॾो अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जॾहिं उहे असेंबलियुनि में वञनि था त पंहिंजी मजबूरियुनि जे करे, सियासी मजबूरियुनि जे करे उहे उते सभु आबादगारनि लाइ या पंहिंजे रिस्क रोज़ी लाइ आवाज़ नथा उथारिनि ऐं असां आबादगार जेके आहियूं उहे मजबूर थी करे पोइ एहतिजाज बि करियूं था ऐं उन्हनि खे बावर करायूं था त तव्हां आवाज़ न उथारींदा त असांखे मजबूरनि रोडनि ते अचिणो पवंदो। त हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु असां सिंध जो असेंबलियूं हुजनि या पंजाब हुजे, ॿई घणेई सूबा आहिनि, असीं उन्हनि खे अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे पंहिंजे सूबे जे आबादगारनि जी नुमाइंदगी कनि। आबादगार हिन वक़्तु तमामु घणो परेशान आहिनि, उन्हनि जी घणेई जिन्स जा अघु कोन्हनि ऐं तव्हां पाणी ते बि कंप्रोमाइज़ करियो पिया, ज़रई टैक्स ते बि कंप्रोमाइज़ करियो पिया, जेको ज़राअत लाइ तमामु घणो नुक़सानकार थींदो ऐं ज़रई मौशियत तबाह थी वेंदी। हिकु तरफ़ वर्ल्ड बैंक ऐं IMF चवे थी त ज़राअत ई हिकिड़ो शइ आहे जेका असांजे मुल्क खे बेल आउट करे सघे थी। अगरि ज़राअत बेल आउट करे सघे थी त पोइ तव्हां ज़राअत खे ई तबाह करे रहिया आहियो। जंहिं शोबे मां तव्हांखे उमेद आहे अगरि तव्हां उन खे बेल आउट करियो पिया त पोइ बाक़ी तव्हां कहिड़े तरीक़े सां हिन मुल्क खे बचाए सघंदा? ही मुल्क जी इकनॉमी खे तव्हां, मुल्क जे इक़्तिसादियात खे तव्हां बचाए ई कोन था सघो। तंहिंजे करे असांजो इहो अर्ज़ु आहे त महिरबानी करे ज़राअत खे सब्सिडी ॾियो, ज़राअत खे सहूलियतूं ॾियो, पाणी जी सहूलियतूं करियो, उनखे आसान किस्तुनि ते कर्ज़ ॾियो ऐं उन्हनि खे जेको आहे भाण वग़ैरह उन्हनि ते सब्सिडीज़ ॾियो ताकी ज़राअत हिते वधीक फैलिजी वधीक उपत ॾेई सघे माण्हुनि खे, हिते जो माण्हू ख़ुशहाल थिए, मुल्क ख़ुशहाल थिए, न की तव्हां उन्हनि ते पाबंदियूं वरी उन्हनि खे वधीक तबाह करियो। डॉक्टर साहब तव्हां जो तमामु मुफ़ीद ॻाल्हियूं, तव्हां बहितरीनु ॻाल्हि कई त ही गुज़िरियल काफ़ी टाइम खां वठी जेको बि कुझु थिए थो, जेका बि सब्सिडी मिले थी हर उन शोबे खे थी मिले जेका ज़राअत दुश्मन आहे। डॉक्टर साहब तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो, तव्हां टाइम ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा लख कुर्ब साईं। हाणे वञूं था असां हिकु साईअ ते ऐं वक़फ़े खां पोइ वरी तव्हां सां प्रोग्राम में शामिलु हूंदासीं। नठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। अस्सलाम वालेकुम। हिकु भेरो ॿीहर वरी भली कार चऊं था तव्हांखे ज़रई दुनिया प्रोग्राम में, ऐं तव्हां वरी असीं सभु शामिलु थी चुका आहियूं पंहिंजे हिन प्रोग्राम में, ज़रई दुनिया प्रोग्राम। ज़राअत जो मुतलिक़ तव्हां सां गुफ़्तगू थींदी, तव्हां सां ॻाल्हियूं थींदियूं ऐं ज़राअत जे लाइ मुख़्तलिफ़ जेके मसइला आहिनि उन्हनि ते तव्हां सां गुफ़्तगू थींदी। जीअं त असां वटि जीअं त तव्हां ॾिसो था हींअर जेको चवनि था ॿरंदड़ इशू आहे, ज़िंदगी मौत जो जेको इशू आहे उहो आहे पाणीअ जो, उहो आहे सिंधु दरिया जे बहालीअ जो, सिंधु दरिया खे बचाइण जे लाइ। उन जे लाइ तव्हां ॾिसो था नंढा वॾा ॻोठनि में, शहरनि में, वॾनि शहरनि में कॉन्फ्रेंसूं, रेलूं, असांजा जेके बि आबादगार ऐं मुख़्तलिफ़ सियासी तनज़ीमूं
उहे इन जे लाइ जदोजहद थियूं कनि असांजे लाइ, असांजे ज़िंदगीअ लाइ, असांजे हयातीअ जे लाइ, असांजे फ़सुलनि लाइ, असांजे जानवरनि जे लाइ, असांजे ॿेलनि जे लाइ, असांजे नंढुनि ऐं ढोरनि जे लाइ दरिया ऐं पाणी केतिरो ज़रूरु आहे ऐं उन ते कीअं धाड़ो थो हणिजे ऐं कीअं थो पियो थिए। त इन हवाले सां असीं जेको आहे सो मुख़्तलिफ़ माण्हुनि सां तव्हां सां ॻाल्हि करायूं था त अहिड़े नमूने सां अहिड़ा आबादगारनि जा जेके नुमाइंदा आहिनि, आबादगार तनज़ीमुनि जा अॻुवान आहिनि, आबादगार तहरीकुनि में हू शामिलु रहिया आहिनि, हू पाण ज़मींदार आहिनि, प्रैक्टिकली तजुर्बेकार हू ज़मींदार आहिनि, हू खातेदार आहिनि ऐं हू मुल्क दुनिया जहान जूं मुख़्तलिफ़ फार्म ऐं ज़राअत ज़रई ज़मीनूं उते जी ज़रई मशीनरियूं उहे सभु ॾिसी वेठा आहिनि। त अहिड़ा असांजा मशहूरु ज़मींदार आहिनि जेके इंतिहाई क़ाबिल ऐं माहिर आहिनि, जेके मुख़्तलिफ़ ज़रई आबादगार ऐं आबादगार बोर्ड जा मेंबर आहिनि, उन्हनि जे लाइ कमु कयो अथनि। त अहिड़ा ज़मींदार असांजा आहिनि साईं नबी बख़्श सेठियो साहिबु, जेके असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। उन साईं जन जी महिरबानी जन असांखे टाइम ॾिनो त हलूं था साईं नबी बख़्श सेठियो साहिब जे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अलाह शुक्र महिरबानी। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो ऐं शामिलु थिया आहियो ज़रई दुनिया प्रोग्राम में। जीअं त असां वटि सिंध में जेको हिन वक़्तु बरंदड़ ऐं जेको मसइलो आहे उहो अची वियो आहे सिंधू दरिया जी बहाली ऐं सिंधू दरिया जे पाणीअ ते जेको धाड़ो पियो लॻे उन जे लाइ हर नंढो वॾो आबादगार खातेदार ऐं मुख़्तलिफ़ समाजी तनज़ीमूं जेका आहिनि उन ते गुस्से में आहिनि ऐं कावड़ियल आहिनि ऐं नाराज़ आहिनि। हिकिड़े पासे हुकूमत आहे, ॿिए पासे ॾे सिंध जो अवाम ऐं आबादगार ऐं ज़रई पेशा माण्हू आहे। हिकु पासे हुकूमत बीठी आहे, हिकु पासे अवाम बीठो आहे। अवाम जे राय जो को एतिराम कोन्हे, अवाम खे ॿुधो कोन थो वञे। साईं जन मुख़्तलिफ़ मरहलनि ते इन्हनि पाणीअ जे लाइ जदोजहद कई आहे, सिंधू दरिया जे बहालीअ जे लाइ जदोजहद कई आहे, ज़राअत जे तरक़ीअ लाइ तव्हां जदोजहद कई आहे। साईं जन इहो ॿुधाइनि त इहो जेकॾहिं सिंधू दरिया जे पाणी ते धाड़ो लॻी थो वञे, पाणी वञे त सिंध जो कहिड़ो असरु थींदो, असांजो सर्वाइव छा हूंदो, असांजी ज़िंदगी ऐं हयाती असांजी कीअं हूंदी ऐं असांजूं असेंबलियूं जेके असांजूं नुमाइंदा आहिनि, जेके वोट वठियूं उहे ख़ामोश आहिनि ऐं अवाम रोडनि ते ऐं जदोजहद ते आहे। इन हवाले सां असांजे ॿुधंदड़नि खे कुझु ॼाण ॾिजो। महिरबानी साईं, पहिरों सां तव्हांजी महिरबानी टेलीविज़न जी तव्हां सॼो तफ़सील ॿुधाए छॾियो त सिंधू दरिया जेको आहे सो सिंध जी, बल्कि आउं त चवंदुसि पूरे पाकिस्तान जी लाइफ लाइन आहे, पर ख़ुसूसन सिंध जी लाइफ लाइन आहे। सॼे पाकिस्तान जे 3 हिसनि खे सैराब करे थो सिंधू दरिया। पर जेका गंभीर सूरत हाल जेका हींअर पाणी जे मामले में सिंध में नज़र अचे पई, गुज़िरियल 12 सालनि खां पाणी जो हर साल जेको आहे ख़रीफ़ वारी सीज़न में ख़ासि करे 25 खां 30% जेको आहे शार्टेज हूंदी आहे। उन शार्टेज जे करे हींअर ख़रीफ़ जी सीज़न हलंदी पई आहे ऐं 3 हफ़्ता पाणी बंदि हूंदो आहे, महीने में सिर्फ़ु हिकिड़ो हफ़्तो आहे पाणी ईंदो आहे। उन सूरत हाल में हीअ वरी जेको वफ़ाक़ पारां हिकिड़ी होड ॿधी वई आहे त वासी 6 नवां केनाल कंदासीं। उन शहर मां जेको सभ खां अहम ऐं ख़तरनाक जेको केनाल आहे उहो चोलिस्तान केनाल आहे। त चोलिस्तान केनाल खे असीं ठाहींदासीं, जंहिंजे ज़रिए हू चवंदा त असीं जेको चोलिस्तान जो इलाइक़ो आहे, पंजाब जो जेको रेगिस्तान आहे, सहरा आहे, उते तक़रीबन को 12 लख एकड़ उन्हनि पॉइंट आउट कई आहे त 12 लख एकड़ ज़मीन आबाद कंदासीं। फ़िलहालु उते जेको आहे सो 3.5 लख उन्हनि आइडेंटिफाई कया, हुन खां पोइ अॻियां हली जेको आहे ॿी जेको आबाद कंदा। हाणे इन्हनि में जेका जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो त सूरत हाल असां वटि आहे त असां वटि जॾहिं ख़रीफ़ जी सीज़न हलंदी पिया, ख़रीफ़ जा फ़सुल पोखिबा पिया आहिनि, असां वटि पुठियूं पोखिबियूं आहिनि, असां वटि मिर्च पोखिबा आहिनि ख़रीफ़ में, सारियूं पोखिबियूं आहिनि ऐं कमंद ॿिया फ़सुल हूंदा हुनखे पाणी ईंदो आहे, केलनि खे पाणी ईंदो आहे। उनखां पोइ जे बाग़ात आहिनि ॿिया आहिनि। उन सूरत हाल में जेको सिस्टम में हींअर पाणी मौजूदु आहे उहो बि असां वटि हिकिड़ो हफ़्तो अचे थो ऐं 3 हफ़्ता बंदि हूंदा। ख़ुदा न ख़ासिता इहो जेको केनाल ताईं ठाही चवनि था जो फ्लड केनाल हूंदो, बाबा सॼी दुनिया में इहा कहिड़ी बेवकूफ़ी आहे जो दुनिया सॼी ॿुॾंदी पई ऐं तव्हीं चओ था इहो फ्लड केनाल हूंदो। असीं जेको आहे सो हिनखे जॾहिं बरसाति पवंदी तॾहिं जेको आहे सो वाहींदासीं। यार जॾहिं बरसाति पवंदी आहे तॾहिं माण्हू पंहिंजो सिर बचाईंदो आहे, पंहिंजो घर बचाईंदो आहे, पंहिंजो ॿिनियूं ॿार बचाईंदो आहे, त तव्हीं वरी ट्रैक्टर उते ज़मीन में छॾे आबाद कंदा। त इहा हिन जी लाजिक न हज़म थियण जहिड़ी आहे, न ई का जाइज़ लाजिक आहे जंहिंजो उहो चवंदासीं भाई जॾहिं फ्लड ईंदो पाणी दरिया में थींदो तॾहिं असीं खणंदासीं। बाबा जॾहिं अहिड़ा वाइदा अहिड़ा ऐलान तव्हां तॾहिं बि कया जॾहिं सीजे लिंक केनाल तव्हां कयो,
तव्हां थल केनाल ठाहियो तॾहिं बि तव्हां इहा ॻाल्हि कई अथव जॾहिं पाणी सिस्टम में वधंदो तॾहिं जेको आहे असीं खणंदासीं, पर हुनजे बावजूदि जॾहिं सिस्टम में पाणी कोन हूंदो आहे, सिंध में इहा सूरत हाल हूंदी आहे, अप्रैल मई ऐं जून में पीअण जो पाणी कोन हूंदो आहे। थल केनाल में ऐं चश्मा झील लिंक केनाल में चवंदासीं 3,000 क्यूसेक पाणी छॾियो आहे, हुते माण्हू था रहनि, पर पीअण जो पाणी खपे। त इहा लॉजिक जेका तव्हां जॾहिं इअं ठाहे पिया तॾहिं तव्हां इहा लॉजिक ॾिनी, उन ते हींअर अमल कोन था करियो। हाणे वरी चोलिस्तान ताईं जेको आहे सो फुल केनाल करे ठाहींदा, नतीजो इहो थींदो त जेका सिंध में अॻु में 3 हफ़्तनि जी बंदी हूंदी आहे, हिकिड़ो हफ़्तो पाणी अचे थो, पोइ थी सघे थो त 3 महीननि जी वाराबंदी थिए, हिकिड़ो महीनो पाणी अचे। इन जे करे हिननि खे जेको फ़ैसिलो कयो आहे, जेके इस्लामाबाद जे तमामु पुरफ़ज़ा ऐं पुरसकून माहौल में ऑफिस में वेठा उन्हनि खे ख़बर ई कान्हे त ज़राअत थींदी कीअं आहे। बरसाति ते त पहाड़ी इलाइक़नि में आबादी थींदी आहे, जेको प्लेन लैंड आहे या रेगिस्तान आहे या ज़रख़ेज़ ज़मीनूं, उते तव्हांखे पाणी मुस्तक़िल बुनियादुनि ते खपे। ॿिए नंबर ते जेका अहम ॻाल्हि इहा आहे तव्हांखे ॿुधाईंदो न त जेको रेगिस्तान आहे, रेगिस्तान त वारी आहे न, वारी में चवंदा पूरो आसमान जेको आहे सो वसी पवंदो आहे, पोइ 2-2 महीना हुनजे बावजूदि पाणी कोन पीअंदो आहे, पाणी सॼो ज़मीन जेको आहे सो जेका वारी आहे चुई वेंदी आहे। उते तव्हां ही जेको फ़िलहालु असांखे ॿुधाए पियो 5,500 क्यूसेक चोलिस्तान केनाल हूंदो, उहो तव्हांजे न पोइ जो 12 लख एकड़नि खे कीअं आबाद कंदो, तव्हीं आबाद कंदा, वरी उहा बनी जेका सो खाई वेंदी। त इन जे करे 12 लख एकड़ ऐं प्लस जो 6,000 ॿुधाइनि पिया, मूंखे त इहो लॻे थो जेकॾहिं 12 लख बि आबाद कंदा त पूरो जेको सिंधु दरिया आहे, जेको सिंध जो पाणी अचे थो ख़रीब में तक़रीबन 1,30,000 क्यूसेक, उहो 1,30,000 में लख क्यूसेक ई हेॾा डाइवर्ट करे वेंदा। त इम्कान इहे त सखर ताईं सिर्फ़ु पीअण जो पाणी पहुचंदो, बाक़ी कोटड़ी में ऐं कराचीअ लाइ पीअण जो पाणी कोन पहुचंदो। हिननि खे जेको आहे सो हिन मुल्क में अफ़रा तफ़री पैदा करणी आहे, बेचैनी बेक़रारी पैदा करणी आहे। 240 अरब रुपया जेके हिन रखिया आहिनि चोलिस्तान केनाल जा, उन लाइ जेको ही ख़र्चु कंदा, हुनजो अधु ख़र्चु थींदो, अधु करप्शन जे वर चढ़ंदो, ऐं पोइ वरी माण्हुनि खे जेके हिननि सस्तियूं ज़मीनूं वठी छॾियूं आहिनि, जेके कारपोरेशन इंफ़रादी तौर ते बासर माण्हुनि, उहे हाणे वरी कंपनियुनि खे कारपोरेशन खे ॾियणो आहे, बाबा 10-10 लख रुपया एकड़ अचो तव्हांखे केनाल कढी था ॾियूं, तव्हांखे रस्ता बि ठाहे था ॾियूं, ऐं पोइ उनजी तरक़ीअ नाले में, उन डेवलपमेंट नाले में अरबे ख़रबे रुपया अलॻि खाईंदा। ही मुल्क में सिर्फ़ु फुर लुट जो ऐं अफ़रा तफ़री पैदा करण जो प्रोग्राम आहे, बाक़ी न ही मुल्क जे ज़मीननि खे आबाद करण जो हुनजो मक़सदु आहे। जेके ज़मीनूं आबाद करियूं था, जेके ज़रख़ेज़ ज़मीनूं आहिनि, उन्हनि खे वीरान करे, उनखे बयाबान करे, बंजर करे तव्हांखे रेगिस्तान खे कीअं था आबाद कयो। इन करे हिननि जो मक़सदु इहो आहे कोन हर मुल्क में का अनाज जी पैदावार वधे, ज़मीन जी ज़रख़ेज़ी वधे या ज़मीनूं वधीक आबाद थियनि, पर हिन जो मक़सदु आहे त हिन मुल्क में अफ़रा तफ़री पैदा थिए, माण्हुनि जे लाइ पीअण जो पाणी न हुजे, ऐं पोइ वरी पीअण जो पाणी बसि आहे ॾींदा त पोइ वरी थोरो कंदा हुआ ताईं शुक्र करियो मुआफ़े तव्हां उन्हनि में बुखुर में तव्हांजे जानवरनि जो तव्हांजे पीअण जो पाणी, उहो तव्हांखे असां 10,000 क्यूसेक जेको आहे या 20,000 क्यूसेक सॼी सिंध लाइ रिलीज़ करे थो। त इन जे करे सॼी हिकिड़ी साज़िश आहे हिन मुल्क जे ख़िलाफ़ु, हिन मुल्क जे आवाम जे ख़िलाफ़ु। इहो केनाल न सिर्फ़ु सिंध खे बल्कि पंजाब जूं जेके ज़मीनूं आहिनि, जेके अपर रीजन जूं पंजाब जूं ज़मीनूं आहिनि, हीअ त चवनि पिया त असीं पंजाब जे हिसे जो पाणी खणंदासीं। जेकॾहिं भई तव्हां पंजाब जे हिसे जो पाणी खणंदा त पंजाब वारा बेवकूफ़नि जो तव्हांखे पंहिंजे हिसे जो बाक़ी ॿिए इलाइक़े जा पाणी जेको आहे सो सेंट्रल पंजाब जो या जेको आहे साउदर्न पंजाब वारा, नादरन पंजाब वारो तव्हांखे पाणी रिलीज़ करणी लाइ तव्हां वञी रेगिस्तान आबाद करियो, उहो बि हाए घोड़ा कंदा। इन जे करे इहा लॉजिक हिननि जी न अज़म्पशन वारी आहे, न हिन में को वज़न आहे, न ई इहा का क़ानूनी ऐं जाइज़ आहे। हिनखे सिर्फ़ु अफ़रा तफ़री फैलाइणी आहे। उन अफ़रा तफ़री फैलाइण खां अलावा हिनखे सजा ॾी त मुल्क में जेको अनारकी फैलिबी उन खां हिन मुल्क खे अलाह महफ़ूज़ रखे। नबी साहिब, तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। ही जेके पाणीअ जा जेके 1940 1945 खां वठी जेको पाकिस्तान ठहण खां अॻु में ब्रिटिश गवर्नमेंट जे दौर खां वठी जेके मुआहिदा थींदा आया, उन ते कॾहिं बि अमल कोन थियो आहे, या जेके सियासी मुआहिदा थिया आहिनि उन्हनि ते अमल कोन थियो आहे। इहे 1 यूनिट ठहिया, 73 जा आइन ठहिया, या हाणे वरी तरमीमूं आइन में कंहिं ते बि को अमल ॾिसण में कोन थो अचे। तव्हांजे गुफ़्तगू मां ॾाढी तसली असांखे थी त इन सां इन जो हिकिड़ो ज़मीनी सुवाल थो थिए, जेको तव्हां खां रहनुमाई हासिलु कंदासीं त जेका ही हिते मुल्क सां रांदि था खेॾनि, मज़ाक था ॿुधनि, हेॾे वॾे अवाम जो आवाज़ु ॿुधण लाइ तयारु न आहिनि, उते असां जिन माण्हुनि खे वोट ॾेई चूंडे मोकिलियो आहे, MPA MNA सेनेटर जो को किरदारु, को रोल कोन्हे को, ऐं ॿिटी पॉलिसी आहे जीअं दाहूं बि कनि था, रड़ियूं बि कनि था, ऐं माण्हुनि खे जेको अखियुनि में सुरमो बि विझनि था। हिकिड़े तरफ़ आबादगार अॻ में ई पीड़ियो पियो आहे, हुनखे न फ़सुल जो रेट सुठो थो मिले, न हुनखे
इनपुट ते का सब्सिडी थी मिले, हर शइ हू महांगी वठे थो ऐं पंहिंजो फ़सुलु जेको आहे उहो सस्ते अघ में खपाए थो। उते वरी वज़ीर मशीर MP MNA ताड़ियूं वॼाए वरी बिल पास था कनि त आबादगार ते वरी ज़रई टैक्स बि लागू आहे। आख़िरकार ही जेके हुकूमतूं था हलाइनि, जेके कामोरा आहिनि, जेका ब्यूरोक्रेसी आहे, जेको मिनिस्टर आहे, जेके कानून साज़ पॉलिसी साइज़, हे जेके इदारा जेके वेठा आहिनि अहम मुख्य, छा इहे पाण चाहिनि था त हिन मुल्क जो जेको मज़ाक़ कयो थो वञे, हिन मुल्क सां खेॾियो थो वञे, इहा सूरत हाल बरक़रार रहे? इहा अवाम दुश्मनी न आहे त ॿियो छा आहे? इन जे लाइ नबी बख़्श साहिबु तव्हां छा चवंदो त अवामी नुमाइंदो किथे बीठो आहे? साईं ॻाल्हि इहा आहे ॾेरो साहिबु, जेका तव्हां ॻाल्हि कई न नुमाइंदनि जी बिटी पॉलिसी, तव्हां बिटी पॉलिसी हिकिड़ो मौज़ब लफ़्ज़ इस्तेमालु कयो ऐं चवंदो त अवामी नुमाइंदनि जी जेके सिंध मां चूंडियल आहिनि उनजी वॾी मुनाफ़त आहे। अॼु खां 2 हफ़्ता पहिरीं वापडा जो चेयरमैन जेको आहे उन खुलियल लफ़्ज़नि में चयो त जेको 6 केनालनि जी जेका मंज़ूरी आहे उहा CCI काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट मां असां वठी छॾी आहे, जंहिंमें सिंध गवर्नमेंट बि वेठल हुई, उनजो नुमाइंदो वेठल हो, उन हिन ते को ऑब्जेक्शन कोन कयो। उहो बयानु सॼे मीडिया में आयो 2 हफ़्ता पहिरीं। उन खां पोइ उन ते इंटरव्यू थिया मुख़्तलिफ़ चैनल ते। मूं ख़ुदि हिकिड़े चैनल ते चयो त भाउ इहा हाणे सिंध हुकूमत जी पीपल्स पार्टी जी ज़िम्मेवारी आहे त उहा इन ॻाल्हि जी वज़ाहत करे त या हिननि अप्रूवल ॾिनो आहे कोन ॾिनो आहे। 2 हफ़्ता थिया आहिनि, अञा ताईं उन वापडा जे चेयरमैन जे इन ऐलान खे न के MPA न के MNA न के सेनेटर पीस पार्टीअ चैलेंज कयो आहे त भाई कूड़ पियो ॻाल्हाए। इन जो मक़सदु आहे त अंदरो अंदरि हू उनखे अप्रूवल ॾेई आया त बाबा तव्हां छिके रखो, असांजी रुॻो नौकिरी बचाइजो, बाक़ी माण्हू पिया घोड़ा घोड़ा कंदासीं, चवंदासीं असीं बि हुन सां मातम गॾु कंदासीं बाबा ज़ुल्म आहे। पर सही सिधी हिननि जी मुनाफ़त आहे। हीअ पंहिंजे इक़्तिदार खे तोल ॾियण जे लाइ, पंहिंजे इक़्तिदार खे क़ाइमु रखण लाइ हुन सां ॿिट आहिनि। ॿियो जेको तव्हां ॻाल्हि कई त हिननि खे छो, ही बि ज़मीदार आहिनि, हिननि जो बिल्कुलु ज़मीदार हूंदा, पर हे जेके असेंबली में वेठा आहिनि असांजा इंटीरियर सिंध जा, उन मां 90% ऐं चैलेंज सां चवां थो 90% जेके MPA MNA सेनेटर, हुनखे ख़बर ई कान्हे त हुनजे बनी में थिए छा थो। हुनखे इहा ख़बर ई कोन्हे त हुनखे बनी मां, छो जो हुकूमत में वञण खां पोइ हुननि जा जेके ज़रिया माश हूंदा आहिनि, जेका आमदनी हूंदी आहे, उहो हुनजो हक़लाल जी रोज़ी कोन हूंदी आहे। हुनजा ॿिया खांचा हूंदा आहिनि, तव्हां असांखे ख़बर आहे, ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे। इन जे करे हुननि खे फ़िलहाल त परवाह कोन्हे, पर जॾहिं इहे हुकूमत मां निकिरंदा तॾहिं इहे साॻिया ई वरी प्राइवेट कचहरियुनि में, बल्कि थी सघे त मीडिया ते बि गारियूं ॾियनि ऐं तनक़ीद कनि त असां सां ज़ोरी बंदूक रखी असां खां जेको सयूं वरितियूं अथनि। इहा ई साॻी ॻाल्हि जेका तव्हां वरी ज़रे टैक्स वारी ॻाल्हि कई त हिन मुल्क में अहिड़ो माहौल पैदा कयो पियो वञे त ज़मींदार ज़रे पेशा माण्हू एतिरो बदज़न थिए, हुनखे न पंहिंजे फसलनि जो रेट मिले, न ई हुनखे जेके ॿिज भाण दवाऊं वठे थो उहे हुनखे कंट्रोल रेट ते मिलनि, त हू केॾो मायूस ऐं जेको आहे सो तमामु जेको आहे बदज़न थी वञे त पंहिंजूं ज़मीनूं आबाद करणु छॾे ॾे। जेकॾहिं जेको ज़मीनूं आबाद करे थो उहो बि थुले लेखे ऐं पथर ते दिलि रखी चयो आहे 2-3 टके जेके दाणा अॼु खां 100 साल पहिरीं जेके असांजा वॾा हूंदा, रेज थींदो, बरसातूं पवंदियूं हुन रेज ते छटे छॾींदा, उहा जेके 2-3 दाणा थिया, या इन्वेस्टमेंट कोन कंदो या बनी दिलि सां आबाद कोन कंदो, वधीक इम्कान इहे त माण्हू ज़मीनूं या जेको आहे भुॻड़नि मुठ ते विकिणणु शुरू कंदा। पोइ हीअ जेको कारपोरेट फार्मिंग जे नाले में कंपनियूं अचनि पियूं, सभु इहे कंपनियुनि वटि जेके बनियूं वेंदियूं हलियूं, ऐं पोइ इहे जेके हींअर ज़मीनदार आहिनि, अलाह न करे उहो चवंदा पाण हाणे तव्हीं असां वटि मुलाज़िम थी कमु करियो, तव्हीं असांजा मुंशी मैनेजर ऐं जेको आहे असिस्टेंट थी कमु करियो असांजी ज़मीनूं। इन करे हीअ वॾी गहरी साज़िश पई थिए। हे जेके नुमाइंदा आहिनि हींअर त हुननि जो फुर लुट जो जहान हले पियो, पर जॾहिं हिननि जो फुर लुट जो जहान ख़तमु थींदो ऐं 2 साल वरी उहे खाईंदा, हुन खां पोइ जॾहिं हिनखे ख़बर पवंदी, पर बाक़ी सूबे में रहियो त कुझु कोन्हे, न माण्हुनि जी मुआशी। जीअं चवंदा आहिनि साईं त मुला जॾहिं घरां खाईंदो, मींहुं वसी पए घरां खाईंदो त पोइ ख़बर पवंदी। हाणे नबी सॉरी, मूं इहो अर्ज़ु पियो कयो त कारपोरेट जेका ही जेका एग्रीकल्चर आणनि था उन जी मां सम्झां थो त ही जेको ब्यूरोक्रेसी खे त उनजी फिलासफ़ी जी ख़बर हूंदी, असांजे सिंध जे MPA MNA खे इन जी ख़बर कान हूंदी कारपोरेट एग्रीकल्चर आहे छा। जॾहिं त कारपोरेट एग्रीकल्चर में जेके हिननि साम्हूं कंपनियूं आंदियूं आहिनि नबी बख़्श साहिबु, उहे नाला उहे कंपनियूं फर्ज़ी आहिनि, उन्हनि जे पोयां बि इहे ई माण्हू आहिनि, उन्हनि जा ई मफ़ाद आहिनि, उहे ई इन ते क़ाबिज़ थींदा। आस पास इर्द गिर्द जो खातेदार ज़मींदार पाणी पीच दंग सिध पत्थर इन्हनि मापुनि ते उन जे लाइ तमामु वॾा मसइला थींदा, ऐं जेको नंढो खातेदार जेको आबादगार आहे ऐं हारी वीचारो उहो त
बुख मरंदो। ऐं सऊं सिधो इहो आहे त अहिड़े तरीक़े सां ज़मीनूं अलाट कराए सिंध जे हर ज़रख़ेज़ हर जाइ ते हर ज़मीन जे टुकड़े ते इहो सऊं सिधो हिकिड़े क़िस्म जो कब्ज़ो आहे। ऐं इहे कंपनियूं जेके बि आहिनि नबी बख़्श साहिबु उहे चवनि था त फर्ज़ी आहिनि, उन्हनि जे पोयां कुझु ॿिया माण्हू आहिनि। थोरो इन ते थोरी रोशनी विझो साईं। बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे त आउं इहा ॻाल्हि चवंदो आहियां त हिन मुल्क में कारपोरेट सेक्टर यानी कारपोरेट सेक्टर जो उहे सेक्टर उहे कंपनियूं जिन सनत में इंडस्ट्रियल सेक्टर में मैन्युफैक्चरिंग सेक्टर में सर्विस सेक्टर में वॾा कारनामा कया जन मुल्क खे उन्हनि जेको एशियन टारगेट ठाहे छॾियो हुजे, हाणे उहे वरी ज़मीदारी में ईंदा। ऐं हर फोरम ते चवंदा आहियां, काफ़ी सारनि चैनल ते मूं चयो आहे त बाबा इहे जेके सनतकार आहिनि ऐं जेको सर्विस सेक्टर जा माण्हू आहिनि या सरमाएदार आहिनि, उन्हनि ई हिन मुल्क खे तबाह कयो आहे। उहे सदाई जेको आहे पंहिंजो खुलो ॾींदा आहिनि ऐं पंहिंजा नाजाइज़ फ़ाइदा वठंदा आहिनि। हिन मुल्क में हींअर बि जेको आहे सो 6,500 जेके फैक्ट्रियूं उहे बंदि पियूं आहिनि, जिते हिननि सनतकारनि सरमाएदारनि खरबे रुपया कर्ज़ु वरितो। उहो कर्ज़ु जिन बैंकनि खां वरितो हो नेशनलाइज़ बैंकूं हुयूं, उन्हनि बैंकनि खे हिननि प्राइवेटाइज़ करे उन्हनि जा खाता ई साड़ाए छॾिया त ख़बर ई न पए त खरबे रुपया। त जॾहिं तव्हां इंडस्ट्रियल सेक्टर में हिन मुल्क खे अॻु भरो कोन करे सघिया आहियो, सनत में वापार में सर्विस सेक्टर में तव्हां पाण भेरो पेरनि ते खड़ो कोन करे सघे, हाणे वरी तव्हां एग्रीकल्चर में अची जेके कारनामा कंदा उहा सॼी दुनिया खे ख़बर आहे। पाकिस्तान जो सिंध जो हर माण्हू सम्झे थो त तव्हांजा मक़सद कहिड़ा आहिनि, तव्हां सां गॾु कहिड़ा माण्हू आहिनि। इन जे करे हिननि जी न सर्विस का बहितर थींदी, न का ज़राअत बहितर थींदी, न अलाह न करे पोइ मुल्क जे लाइ जेको आहे सो ही का पोइ जेका चवनि पिया असांखे ख़दशो आहे त नुक़सानु थींदो, अलाह न करे थिए। पर हीअ जेको चवनि पिया असीं मुल्क खे वॾो मथे खणी ईंदासीं, हीअ मुल्क खे मथे कोन खणंदा। हींअर सिंध में भेरो जेका गुरबत आहे, वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट आई आहे महीनो पहिरीं त 46% सिंध जे एरिया में गुरबत आहे, उनमें सेमी अर्बन ऐं रूरल एरियाज़। पर जेकॾहिं ही केनालनि वारो सिलसिलो ऐं कारपोरेट फार्मिंग आई त सिंध में 96% गुरबत हूंदी। बाक़ी 4% जेके इहे हुकुमरान तबिको ऐं ब्यूरोक्रेट तबिको ऐं सरमाएदार तबिको जेको 4% उहो बचंदो। बाक़ी 96% माण्हू जेके आहिनि गुरबत वारी लकीर वारी ज़िंदगी गुज़ारींदा। हुनखे चवंदा हाणे पाण तव्हांखे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो कार्ड ॾियूं था त ही वञी जुमरियूं पायो ऐं पैसा कढायो ऐं जीअं जे करे उनजे करे तमामु वॾी साज़िश आहे। बिल्कुलु हिन में उहे माण्हू शामिल आहिनि कारपोरेट फार्मिंग में जेके हिन मुल्क जा दुश्मन आहिनि, जेके नथा चाहिनि त हीउ मुल्क पुरअमन तरीक़े सां तरक़ी कंदो रहे ऐं हिन मुल्क जे अवाम जी बहितरी थिए। उहे हिन कारपोरेट फार्मिंग ऐं कारपोरेट फार्मिंग वारनि जे पोयां आहिनि। उहे हिन मुल्क खे नुक़सानु पहुचाइणु चाहिनि था। अलाह हिन मुल्क खे नुक़सानु थियण खां ऐं अनारकी पैदा थियण खां हिन मुल्क खे बचाईंदो इंशाअल्लाह। साईं नबी बख़्श साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया। तव्हां तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधायूं, सभु दिलि खे छुहंदड़। ऐं असांजे जेके बि ॾिसंदड़ माण्हू आहिनि उन्हनि इहे तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधियूं, यकीननि इहे सभु तव्हां हक़ीक़तूं बयानु कयूं। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। वरी ॿिए मौक़े ते तव्हांखे असीं पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं इंशाअल्लाह ताला। तव्हांजी वॾी महिरबानी सेठियो साहिबु। नाज़रीन, ही असांजा हुया नबी बख़्श सेठियो साहिबु जंहिंजी तव्हां गुफ़्तगू ॿुधो, जेका असांजी प्रॉपर जेका एग्रीकल्चर आहे, प्रॉपर जेका असांजी ज़राअत आहे, उहा प्रॉपर ज़राअत जो कहिड़ो हशर थियो आहे, कहिड़ो थिए थो, न अघु सुठो थो मिले फ़सुल जो, न क्रॉप जो को रेट थो मिले, न सही उनजी मार्केटिंग थी थिए। गवर्नमेंट हिकिड़ी कणक जो रेट मुक़ररु करे वरी ख़रीदारी नथी करे, त आबादगार रुॻो ज़राअत जे ज़रई फ़सुल खे करण जे कर्ज़ में पूरो आहे। हू न सही ॿारनि खे तालीम ॾेई थो सघे, न पंहिंजे बचनि खे का सही सिहत जे हवाले सां का सहूलियत ॾेई सघे थो। त ज़राअत सां लॻोलॻ ज़राअत जो जेको हिकिड़ो सब सेक्टर चइबो आहे, उन सां लाॻापियल हिकिड़ो शोबो आहे लाइव स्टॉक जो। त मां पंहिंजे सभिनी ॾिसंदड़नि खे इहा गुज़ारिश कंदुसि, ज़राई जे पेशे सां जेके बि लाॻापियल माण्हू आहियो, उहे जानवर पालियो। उहे पंहिंजो रिढूं, ॿकरियूं, गऊं, मुख़्तलिफ़ असां वटि लाइव स्टॉक में ख़ासि तौर ते गऊं में मुख़्तलिफ़ ब्रीड्स आहिनि, कुझु मेंहूं आहिनि। गोश्त जे मक़सद जे लाइ गाबा, पाॾा, छेला उहे धारियो। खीर जे पर्पज़ जे लाइ सुठे सुठे नसुल जा जानवर तव्हां पालियो। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव तक़रीबन हफ़्ते जा जेके बि ॾींहं आहिनि, को बि ॾींहुं ख़ाली कोन्हे को। उहो संडे खां वठी आचर खां वठी आचर ताईं कंहिं न कंहिं नंढे वॾे शहर में असां वटि माल जूं मंडियूं आहिनि। सो महिरबानी करे तव्हां उन माल मंडियुनि में वञो, उतां सुठो माल वठी को खीर लाइ जानवर वठो, को गोश्त जे लाइ जानवर वठो।
ऐं अहिड़े नमूने सां उन्हनि जो तव्हां वापारु धंधो कारोबार कयो, उन में तमामु सुठी इनकम थी थिए ऐं उन में ख़र्च बि एतिरो कोन्हे। हर माण्हू जेको हारपो करे थो उनखे गाह जे लाइ हिकिड़ो ॿारो ज़रूरु हूंदो आहे। पंहिंजो ॻोठु आहे, ॿाराड़ी आहे, इहे जानवर तातियो, इहे जानवर पालियो। इन जा तमामु सुठा जेके असर पवनि था असांजी मईशत ते। आबादगार ऐं पालींदड़ पाले थो जेको जानवर पाले थो उन जे ज़िंदगीअ ते बि ॾाढा सुठा असर पवनि था ऐं उन मां सुठो माल ऐं उन मां पैसो, उन मां नाड़ो, उन ढॻीअ खां माण्हू फर वठी सघे थो, मेंह खां फर वठी सघे थो, ॿकरियुनि जी पालना करे सघे थो, रिढुनि ऐं दुंबनि जी पालना करे उन मां सुठो नाणो कमाए सघिजे थो। उन में रिस्क बि घटि आहे, थोरनि पैसनि ते इहो कारोबार करे सघिजे थो त उन में पंहिंजी ज़िंदगी में असीं ख़ुशहाली आणे सघूं था। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे ॾिठो ऐं तव्हां असांखे ॿुधो। तव्हां प्रोग्राम ॾिठो ज़रई दुनिया, ऐं इन ज़रई दुनिया प्रोग्राम सां वरी ॿिए हफ़्ते तव्हां सां मुलाक़ात थींदी, नवनि महिमाननि सां, नवां मौज़ूअ, नयूं ॻाल्हियूं उहे खणी ईंदासीं। तव्हां जूं ॻाल्हियूं अचे तव्हां सां कंदासीं। तव्हां खां तव्हांजो मेज़बान मोकिलाए थो हफ़ीज़ डेरो। इंशाअल्लाह वरी ॿिए प्रोग्राम सां मिलंदासीं। जाॾे पेर ताॾे ख़ैर, अलाह ने ख़बर।